नादरीन, कंधरा शहर जा समूरा गटर उथली पिया। कंधरा जे समूरनि गटरनि जो गंदो पानी बाग जे फसल में वाकिरो थियण लॻो। शहरी ईंदे वेंदे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। वधीक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कंधरा खां धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन जो रिपोर्टर राजा जागीराणी। जी राजा जागीराणी, वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी, तव्हांखे ॿुधाईंदो रहंदा, कंधरा शहर जा समूरा गटर उथली पिया आहिनि। कंधरा जे समूरनि गटरनि जो जेको गंदो पाणी आहे बाग जे फसल में वहिकिरो थियण लॻो आहे। शहरी ईंदे वेंदे सभु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। शहरनि शिकायतूं कंदे चयो आहे त असां कंधरा टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर सईद शरफ शाह खे केतिरा ई दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि, पर उहो असांजी हिकु बि नथो ॿुधे। कंधरा टाउन कमेटी जे माहिवार 50 लाख बजट मिली भगत करे हड़प कई थी वञे। कंधरा टाउन कमेटी जी माहिवार 50 लाख बजट हुजण बावजूद बि असांखे के बि सहूलियतूं फ़राहम नथियूं कयूं वञनि। न पीअण जो साफ़ु पाणी, न तरक़ियाती कम, न ई शहर में का सफ़ाई सुथराई कराई थी वञे। ऐं असां केतिरा ई दफ़ा सईद अवैस कादिर शाह खे बि शिकायतूं कयूं आहिनि, पर उनजो हिन वक़्त ताईं को बि नोटिस न आहे वरितो। हुननि DC सखर, कमिश्नर सखर खे पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त एडमिनिस्ट्रेटर सईद शरफ शाह खे फौरी तौर ते हटायो वञे। जी, वॾी महिरबानी राजा जागीराणी तफ़सील ॿुधाइण जी।